आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। नाज़रीन, हींअर असीं सलीम रज़ा कुंबर साहब खां हिकु सुठो गज़ल ॿुधूं था जंहिंजो तख़लीकार मोहतरम जवाद जाफ़री साहब आहिनि, जंहिंजो वास्तो लाड़कानी शहर सां आहे। अचो त मोहतरम जवाद जाफ़री साहब जी शाइरी सलीम रज़ा कुंबर साहब खां ॿुधूं था। अञा निंड नेणनि खे आई ना, अञा निंड नेणनि खे आई ना, अञा यादि का मोकिलाई ना, अञा यादि का मोकिलाई ना, अञा निंड नेणनि खे आई ना। इएं अॼु काग पाण वटि जाफ़री, 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 असां राति कॾहिं रहाई ना, असां राति कॾहिं रहाई ना, अञा निंड नेणनि खे आई ना, अञा निंड नेणनि खे आई ना, अञा यादि का मोकिलाई ना, अञा यादि का मोकिलाई ना। नाज़रीन, असीं मौजूदु आहियूं सलीम रज़ा कुंबर साहब खां ऐं इंशाअल्लाह हिकिड़ो उन कलाम साईं खां ॿुधूं था उनजी पसंदि जो। पर उन खां अॻु में आऊं जिन दोस्तनि हींअर असांखे ॾिसी रहिया आहिनि ऐं तव्हां वटि को बि टैलेंट आहे ख़ासि मौसीक़ी हिसाब सां, त असांखे कॉल कयो इन नेट नंबरनि ते, त इनशाअल्लाह असां तव्हां ताईं पहुचंदासीं ऐं तव्हांजो टैलेंट खणी इनशाअल्लाह असीं मीडिया ते दुनिया वारनि खे ॾेखारींदासीं। ऐं हींअर ॿियो अर्ज़ु आऊं तव्हांखे इहो बि कंदुमि त असांजो हीउ चैनल तव्हां दोस्तनि जे लाइ आहे। तव्हां जेके बि दोस्त नवां शाइर आहिनि पंहिंजी शाइरी फ़नकारनि खां ॻाल्हाइणु चाहिनि था त असांजे चैनल सां राब्तो कनि, हेठि नंबरनि ते असांखे कॉल कनि, त इनशाअल्लाह असीं तव्हांजी शाइरी सुठनि फ़नकारनि खां इनशाअल्लाह ॻाल्हाईंदासीं। साईं सलीम रज़ा कुंबर साहब खे अर्ज़ु कंदासीं त पंहिंजी का कंपोज़ थियल शइ जेका साईं जन पाण कंपोज़ कयईं, साईं पाण बि सुठो कंपोज़र आहिनि। ऐं साईं सलीम रज़ा कुंबर जी हिकिड़ी ॻाल्हि आऊं तव्हांखे ॿुधाईंदुमि, लाड़काने में सिंध में उभरी वियो आहे शाहिद अली बबर साहब, उहो साईं जो शागिर्दु आहे। इहा ॻाल्हि दोस्त घटि ॼाणींदा हूंदा। ऐं जॾहिं मूं शाहिद साहब खां इंटरव्यू कयो, उन इंटरव्यू में ॿुधायो त मुंहिंजो उस्ताद सलीम रज़ा कुंबर साहब आहे। त इहे मां बहितर सम्झुमि त तव्हांखे ॿुधाए छॾिया नाज़रीन खे जिन खे ॼाण आहे त जंहिं दोस्त जंहिं फ़नकार खां असीं इंटरव्यू वठी रहिया आहियूं उहो उन फ़नकार जो उस्ताद आहे जेको हिन वक़्तु मीडिया ते हले पियो, शाहिद अली बबर। त कंपोज़ थियल पंहिंजी हिकिड़ी सुठी शइ अचो त ॿुधो नाज़रीन। चेहरे ते तुंहिंजे नज़र जो पवे थी, ज़िंदगी पो अमर थी पवे थी, चेहरे ते तुंहिंजे नज़र जो पवे थी, ज़िंदगी पो अमर थी पवे थी, चेहरे ते तुंहिंजे तूं सॾे थी जे सुल्तान नालो खणी, तूं सॾे थी जे सुल्तान नालो खणी, तूं सॾे थी जे सुल्तान नालो खणी,
तो सॾे थी जे सुल्तान नालो खणी दिल जी गली पो शहर थी पवे थी जिंदगी पो अमर थी पवे थी चेहरे ते तुझे नजर जो पवे थी जिंदगी पो अमर थी पवे थी चेहरे ते तुझे। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।